मां ही छा ॿुधी रहियो आहियां। खानू हाणे तुंहिंजी दोस्ती जो इम्तिहान आहे ऐं ॿाहां कीअं बि करे ज़रूर मोटाइणी आहे। खानू यारनि जो यार आहे, फिर वञे त वञे, पोइ ते कॾहिं बि न मोटंदो, कॾहिं बि न मोटंदो आहे। अला करे त पोइ ते न मोटो न पहिरें ठका में पोइ ते कमदार पंहिंजी हद में रह। मुंहिंजो नालो प्यारो आहे पर मां प्यार कंहिंसां न कंदो। कमदार लॻे थो त पहिरियां तोखे ॾींहं जा ताला ॾेखारणा पवंदा। मोहबत प्यारा कमदार जो कम ई इहो आहे, कम ई इहो आहे। खानू छॾे न ॻाल्हि खे, हाणे हलण जी कयूं। अचु त हलूं। नौजवान सच्ची सच्ची अदा सजाद मुंहिंजो नालो अली हैदर आहे पर प्यार सां मूंखे अली चवंदा आहिनि। अली छा सोहन सां वाकई सच्ची मोहब्बत कई आहे? अदा सजाद मोहब्बत ई त कई आहे पर मोहब्बत में ईअं थींदो कॾहिं सोचियो ई न हो। अली अॼु मां तोसां हिकिड़ो वाइदो थो कयां, जेकॾहिं भाउ ज़िंदगी साथ ॾिनो त तुंहिंजी शादी मां ज़रूरु कराईंदुसि। अदा सजाद अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾींदो, असांजे करे तव्हां बि मौत सां मुआदो अटकायो आहे। ॾिस अली तो सज्जाद वटि सामती आहे, सज्जाद वटि सज्जाद पंहिंजो साह ॾेई सघे थो पर तोखे कॾहिं बि जीअरे हुन जाबिर जे हवाले कोन कंदो। करे कोई भरे कोई, जेल में मज़ो अचे थो न। ए ज़ालिम इंस्पेक्टर, अल्लाह जे घर देर आहे, अंधेर न आहे। बसाबास तो पंहिंजी माउ खे पाण मारियो आहे ऐं उन जो तूं कातिल आहीं, कातिल। ए ज़ालिम इंस्पेक्टर, अल्लाह जी लठ ॾाढी अथई, कुछ खुदा जो खौफ कर, खौफ। अड़े अञा तूं मगज़ थो हणी, ॿी त तोखे सबक सेखारे।
जाबिर ज़हरा जी ख़बर पइजी वई आहे सिजाद हुसैन वटि उसामा आहे अॼु हुनखे न आहे छॾिणो सजाद हुसैन तो असां दुश्मनी करे सुठो न आहे कयो अॼु असां हुनखे ॿुधाईंदासीं त ॿेले जा ॾींहं असां बि आहियूं असां ख़बर पवंदुसि हुननि बि जोननि सां अटकायो आहे प्यारा अॼु हिन सजाद हुसैन जो लाश नुरवा में लोड़ाईंदासीं अकुल को मखण त न आहे जो मानी ना मखे खारायां हलो बाबा हलो खणो त खटियो यार मोहन खान वॾे अरसे खां पोइ दीदार कराया अथई ॿिया वाला कीअं अचणु थियो ख़ैर त आहे न दादा ॾाढो वक़्तु गुज़री वियो मां चयो भाउ जो दीदार करे अचां सिक लही तव्हां सां मिलियासीं मोहन खान तोसां वॾियूं कचहरियूं करणियूं आहिनि इंशाल्लाह कचहरियूं कायम रहंदियूं थोरो अलीअ जो ऐं असांजो कमु आहे ॿाहिरि होॾां थी अचूं भाउ मूंखे ॾाढी तकड़ आहे राति में रहंदुसि मां वेंदुसि न यार इहे कीअं थींदो एतिरे अरसे खां पोइ आयो आहीं राति रहण खां साथ कोन छॾी थो साईं वेह हिते असां मोटी था अचूं अचो दी पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर छो जो तव्हां केरु कानूनी कमु कयो आहे इंस्पेक्टर यो कानून पंहिंजे किसे में रख जा करे जिंदगी प्यारी अथई वापस हले वन वापस सजाद हुसैन अॼु तुंहिंजो खटलो खणी पोइ वापसि वेंदासीं इहो त वक़्त साबित कंदो त केरु कंहिंजो कचरो थो करे मूंखे बि हथियार ॾे मां बि हुननि सां विढ़ंदुमि वाह वाह जवान जा पुट वाह मुंहिंजे दिल वटां ॻाल्हि कई थी सजद ही तो छा कयो मूं तोखे चयो हो त सजाद जे हूंदे तुंहिंजो को वार न करे सघंदो
अफसोस अली, अफसोस जो न सजाद, जिंदगी न सजाद, तुझे न सजाद, साथ नथी दे। न सजाद। यार अली, अली मुझे माफ कर जा, माफ कर जा। जो मां तुझे प्यार के बचाए न सके। न सजाद, तू काश सामजो बरम न रखी सके, रखी सके सामजो बरम। न सजाद, न तू दोस्त के साथ न तो चले सके सजाद। न सजाद। पापी दुनिया, पापी दुनिया। चाचा ही वठ पंहिंजी किनी आंगुर। बेअदब, तोखे पंहिंजी पीउ जो ज़रा भी इज्जत जो ख्याल न थियो। बाबा साईं, मूंखे तव्हांजी इज्जत प्यारी आहे, पर मां अली सां मोहबत कंदी आहियां। खामोश, जाबिर खे कमरे में बंद करिया त कंदोमांसि टुकड़ा टुकड़ा। जाबिर जुर्म जी दुनिया जो बेताज बादशाह है, बेताज बादशाह। खनू अॼु अलीअ खे मरण खां दुनिया जी का भी ताक़त रोके नथी सघे। जाबिर, हिन जो मौत दुनिया वारनि जे लाइ मिसाल बणाए चङा अथई, मिसाल। जाबिर, ॾिसे छा थो करे थी लाल। जाबिर, तूं पंहिंजे जबुर जी इंतहा करे छॾ, मुंहिंजे सबुर जी इंतहा ॾिस। पर याद कर जाबिर, जंहिं दौर में फिरौन पैदा थींदो आहे, उन दौर में उन जो ख़ात्मो मूसा ई कंदो आहे। हाँ, मूसा ई कंदो आहे। जबल पहाड़ तारींदो, ज़मीन जो सीनो चीराईंदो, ज़रूर ईंदो।